नादरीन 7 स्टार न्यूज़ खानवान परवेज़ हुसैन भंड की रिपोर्ट मुताबिक तारीख़ लबैक पाकिस्तान पारां मुल्क में वधंदड़ महांगाई खिलाफ़ एहतजाज के सॾ ते खानवान देहात में मुकम्मल शटर बंद हड़ताल कई वई, जैं सबब शहर जा सभई कारोबारी मरकज़ शाही बाज़ार, सराफा बाज़ार, अनाज मंडी, सैयद चौक, शाह लतीफ़ चौक, मलाह महला और साता बाज़ार बंद रहा। जॾहिं त कारकुन ईदगाह चौक खां शाह लतीफ़ कॉलोनी ताईं एहतजाजी रैली कढी, जिते अॻुवाणनि असदुल्लाह मेमण, इरशाद अली सियाल ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिन ॻाटे टोड़ महांगाई अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अवाम फ़ाक़ा कशीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। मुल्क मां महांगाई ख़तमु करे ग़रीबनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। महंगाई के खिलाफ करप्शन के खिलाफ जदोजहद जगा कई पंहिंजे पाए कानून के पैदल जो साथ रहेगा इंशाअल्लाह ताला वो नींव पड़ना है जको असांजे अलामा इकबाल थो असांजे कायद अलामा खालिद हुसैन थो अचो असांजो साथ जो तारीख़ लबैक में शामिल थो। ही हक़ सच जी पार्टी है, न हिन में को भेरो करता, न को वडेरो आ, न को जागरूकता